ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं हैदराबाद जे साइट वारे इलाइक़े मां अणसुञातल नौजवान जो लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो, जंहिं बैदि पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हैदराबाद खां शेयर कंदा आहियूं। हैदराबाद जे साइट वारे इलाइक़े मां अणसुञातल नौजवान जो लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो, जंहिं बैदि पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं तो आख़िरी इतलान ताईं फोती नौजवान की सुञाणप न थी सघी आहे। संदसि लाश सर्द खाने मुंतकिल किया वियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं। हैदराबाद के साइट वारे इलाइक़े में अणसुञातल नौजवान जो लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि लाश ॾिसी पुलिस के इतला कयो, जंहिं बैदि पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर नथूराम असां सां लाइन ते मौजूद है। जी नथूराम, अपडेट कजो, छा लाश की सुञाणप हिन वक्त ताईं न थी सघी आहे? मुल्की और बैन थी सघी आहे। ये हैदराबाद जो जो साइट वारो इलाइक़ो है, जितां पुलिसरा नमूने अणसुञातल नौजवान जो लाश हथायो है। पुलिस मूजिब इतला ते वाक़े वारे हंध पहुची लाश जो सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो। साइट पुलिस जो चवण है तो लाश पाकोला चौक वट गोदाम के बहारां हथायो है। इलाइक़े वासियुनि पुलिस के बुधायो तो फोती नौजवान के फैक्ट्री में कम कंदड़ पोरेत है, अक्सर इतने ईंदे वींदे नज़र ईंदो रहंदो है। पुलिस मूजिब इलाइक़े में चोबोल आहिनि त फोती नौजवान के बिजली के पोल ते लाइट ठाहिण दौरान करंट लगो, जंहिं सबब नौजवान फोत थी वियो। जंहिं बाद फैक्ट्री मालिक लाश गोदाम के साम्हूं पिटो करे फरार थी वियो है। साइट पुलिस बुधायो तो फोती नौजवान की लाश के सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो है। फोती नौजवान के बारे में पुछा गछा कई पई वने। फिलहाल चौबोल सामू आया इन त नौजवान आसपास की फैक्ट्री में कम कंदड़ पोरे तो अक्सर जो इतने इन इलाइके के अंदर ईंदे वींदे नज़र ईंदो रहंदो है, जंहिंजे हवाले से पुछा गछा शुरू करे छॾी है। फोती के लाश जो पोस्टमार्टम थियण बाद ही असल हकीकत जो वो सामू अची सकती। फोती जो मर्द जो अमानत तौर सर्द खाने में रखायो वियो है त जीअं सुञाणप थियण ते वारसन हवाले करे सघिजे। अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन नथूराम असां खे हैदराबाद खां अपडेट करियो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। आख़िरी इतलान ताईं फोती नौजवान जी सुञाणप न थी सघी हुई।